मतलब सभु पाकिस्तानी हुकूमत हिकिड़े पासे चए थी त असां ग़रीब आहियूं, पोइ IMF जा कर्ज़ी आहियूं, पोइ हाणे जेको आहे वज़ीर आज़म पंहिंजा काफ़िला बि घटाईंदो, गाॾियूं बि घटाईंदो, इहे ऐलान बि साम्हूं आया आहिनि कलो की ॾींहं में। पर ॿिए पासे पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ 11 अरब रुपयनि जो पंहिंजो नओं जहाज़ ख़रीद कयो आहे। हिकिड़ी मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, ॾिसो ही जेके बि लीडरशिप आहे पाकिस्तान में, जी हा, उहे पाकिस्तान सां सचा न आहिनि, न पाकिस्तान जे माण्हुनि सां सचा आहिनि। उहे सचा आहिनि पंहिंजे पेट सां, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। उहे पंहिंजे मक़सदनि जे लाइ आहिनि। पाण खे अमीर थियणो आहे, उन्हनि खे अबनि ॾाढनि जेके ईंदड़ नसुल आहिनि उन्हनि खे अमीर थियणो आहे, माण्हू ग़रीब में थियनि त थियनि, वञी धूड़ पाइनि। पहिरीं त ॻाल्हि इहा आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त कंहिं बि मुल्क में अहिड़ी भींग कान्हे का जो मैट्रिक पास या BA पास कापी करे पास करण वारा हुकुमरान था थियनि। सही, जेको जेको मौजूदु लाटा कहिड़ो आहे, जेको PhD आहे, को ॿाहिरि जी यूनिवर्सिटी पढ़ी आयो आहे, कहिड़ी बि कोन्हे। केरु बि न आहे, बिल्कुलु। तंहिंजे करे नतीजतन इहो सॼो नुक़सानु पियो मुल्क जो थिए। तव्हां ॾिसो बांग्लादेश जो नओं जेको वज़ीर आज़म थियो आहे, जी हा, उहो वज़ीर आज़म थियणु शर्त जेके हुन कानून जेके हुकुम सादिर कया आहिनि से ॿुधो। पहिरियों त सरकारी मक़सदनि लाइ रुॻो निजी गाॾियूं इस्तेमालु रुॻो निजी गाॾियूं इस्तेमालु, माना पंहिंजियूं गाॾियूं तव्हां भली वठो, जी हा, लोन वठी वठो, उहो वरी क़िस्तूं अदा कयो, पर सरकारी गाॾियूं न हूंदियूं। न त सरकारी गाॾियूं बेदर्दी सां ॿारनि जे खणणु वञे, नौकरनि जी खे। हा, हिन नवाज़ शरीफ़ जॾहिं प्राइम मिनिस्टर हो त पाया पजे जा पाया लाहौर मां उतां हेलीकॉप्टर मोकिलियनि त वञी पजे जा पाया खणी आ। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। सो तंहिंजे करे हीउ पढ़ियलु लिखियलु माण्हू आहे, त हुन छा कयो आहे। ॿियो चए थी वज़ीर आज़म पंहिंजे ड्राइवर ॿियनि ज़ाती ख़र्चनि जी अदायगी पाण कंदा। यानी हद असांजे पाकिस्तान में हिकिड़ो मिसाल रहियो आहे मोहम्मद ख़ान जूने जो, सलाम आहे उनखे, उन सादगीअ जो हिकिड़ो मिसाल क़ाइमु कयो, जेके वॾा वॾा जनरल, वॾा वॾा ऑफिसर सभिनी खे अल्टो ते आणे छॾियईं, महिराण ते आणे छॾियईं, नंढी गाॾी ते आणे छॾियईं। वाह, उन माण्हूअ खे सलाम आहे। मां पाकिस्तान जे तारीख़ में हिकिड़ो माण्हू चवंदुसि जेको पॉज़िटिव वियो पिए पर हुनखे हलणु न ॾिनो वियो। सही, मां उते उन ज़माने में ज़िले में ऑफिसर आहियां, त हिनखे चवनि त बाबा जेको आहे सो तुंहिंजियूं दीवारूं पकियूं कयूं, तुंहिंजियूं दीवारूं ॻोठ जूं कचियूं आहिनि सिक्योरिटी रीज़न्स लाइ। मुंहिंजे साम्हूं उन्हनि खे चई बाबा दीवारूं मुंहिंजियूं आहिनि न, ॻोठ बि मुंहिंजो आहे न, मां हिते सदिन खां रहां थो पंहिंजे ॻोठ में, मां छो तव्हां खां इहे पकियूं करायां। न कयो। ॿियनि त वरी छा कयो आहे, भली ज़ुल्फ़कार अली भुट्टो हुजे या शरीफ़ या जेके बि हुजनि, ॿियनि त छा कयो आहे जो सभिनी घरनि पंहिंजियूं दीवारूं ठारायूं सरकारी ख़र्चनि मां। सही, कोट पारां पूरा कोट ॼाराया अथऊं, कोट ॼारिया अथनि। वरी अचो तव्हां शहबाज़ शरीफ़ जी 4 ज़ालूं आहिनि, 4 ज़ालुनि जा घर प्राइम मिनिस्टर हाउस डिक्लेयर थियल आहिनि। असां वटि त हीअ बेईमाननि जी लोध आहे जेका दुनिया में हिकिड़ो मिसाल आहे। साईं अचो, सरकारी काफ़िलो 13-14 गाॾियुनि बदिरां वधि में वधि 4 गाॾियुनि ते महदूद हूंदो। सभु वज़ारतुनि जा इजलास सेक्रेटरी मुनक़ा वेंदा जीअं इदारे जी नज़्म ज़ब्त खे यकीनी बनाए सघिजे। डिघनि रोडनि जूं रुकावटूं वधायल सिक्योरिटी इंतज़ामनि खे घटाइण लाइ जारी। हेलीकॉप्टर समेत रियासती तक़रीबनि सरकारी परॾेही दौरनि में लाइ इस्तेमालु कयो वेंदो। हेलीकॉप्टर सिर्फ़ु रियासती तक़रीबनि या सरकारी परॾेही दौरनि में इस्तेमालु कयो वेंदो। वज़ीर पाण इन्हनि हिदायतुनि अमल दरामद जी सिधी निगरानी कंदो। इहो त बांग्लादेश परे कोन्हे, असांजो कल्ह भाउ हो, 71 खां अॻु में असांजो भाउ हो, असांजो बांगे भाई वारो हो पाकिस्तान जो, उहो उते ई आहे ऐं उहो तरक़ी बि करे पियो। ईअं थोरी आहे त असां खां अॻिते आहियूं इकनॉमिक टर्म्स में। वरी अचो चाइना, ॾिठो त जेके असांजा माण्हू आहिनि शहरी आहिनि, उहे ॿियनि मुल्कनि में उतां जा बि शहरी आहिनि। सही, त या जंहिंजा औलाद या माइट मिट हुन ॿियनि मुल्कनि जा शहर आहिनि, सभिनी खे चए थी तव्हांखे असां गोल्डन हैंडशेक ॾेई रिटायर था करायूं। तव्हां असां जो जॾहिं ख़ुदा न ख़्वास्ता चाइना ते ॾुखियो वक़्तु ईंदो, तव्हां त जंहिं मुल्क में रहो था, तव्हांजा जीअं अमेरिका में बरतानिया में जिते तव्हांजा मफ़ाद आहिनि, तव्हां त उते पंहिंजा मफ़ादनि जो ख़्यालु कंदो या असांजे मुल्क जो ख़्यालु कंदो। तंहिंजे करे सभु जिनखे बि गैर मुल्की शहरतियूं आहिनि, जंहिंजे फैमिली खे गैर मुल्की शहर सिटीज़नशिप्स आहिनि, सभिनी खे चयो अथनि त बाबा तव्हां पंहिंजो वफ़ादारी उन्हनि ॾेई छॾियो, असांजी जान छॾियो। पाकिस्तान में वज़ीर आज़म, सदर, सभिनी जूं प्रॉपर्टीज़ ॿाहिरि आहिनि, खुला खुला ॿाहिरि आहिनि, हितां ठाही वियूं आहिनि, केरु पुछण वारो थोरी आहे। ॻाल्हि आहे त को बि मुल्क, को बि दुनिया जो मुल्क, जी हा, हेॾी बेईमानी हूंदे अलाए पाकिस्तान क़ाइमु की आहे। हीअ त पाकिस्तान में पोटेंशियल आहे, के चङा माण्हू आहिनि जेके क़ाइमु करे रखियो वेठा आहिनि। न त पाकिस्तान घणा ॾींहं तितर बितर थी वञे, जेके जहिड़नि माण्हुनि जे हथ में आहे हुकूमतूं, जहिड़े माण्हुनि जे हथ में आयूं आहिनि हुकूमतूं।